सामूही रेंजर पोस्ट सामयीन रण में रूपामाड़ी जी माग ते पिछा सूर्य बादशाह दो सूमर जो मेलो मल्हायो पियो वञे, मुंहिंजो उर्स मुबारक मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु असीं आयल हुआसीं चनेसर सूबे ते हा जंहिंजी मुखालफ़त सां जंग लॻी हुई। चवनि था त तारीख़ में 28 जंगियूं लॻियूं आहिनि जेके वॾे में वॾियूं लिखियूं आहिनि। उन मां हिकिड़ी जंग जंहिंमें वॾे में वॾो गोश थियो, वॾे में वॾो कतलाम थियो, उहा जंग इमामनि जे विच में लॻी। ऐं ॿी जंग जेका आहे सो दोते सुमरो ऐं इलाल दीन जे विच में लॻी, जंहिंमें तमामु माण्हू वॾे में वॾो नुक़सान थियो, वॾे में वॾो कतलाम थियो। इहे 2 जंगियूं वॾियूं जंगियूं ऐं 28 जंग उनजी का ख़बर न आहे त उहा कहिड़ी जंग आहे। ॿी चो तरफ़ सिर्फ़ रण शून्य जंहिंमें का बि वसंदी न आहे। चवनि था त पोइ ज़मानो अॻे हिते आबादी थींदी तमामु सरसब्ज इलाइक़ो, मगर पोइ आहिस्ता आहिस्ता पाणी न हुजण करे ज़मीन तलाश थी वई, का आबादी वग़ैरह। तव्हांखे समुंड तमामु वेझो आहे, अंदाज़न 10 किलोमीटर जे मुफ़ासिले ते समुंड आहे ऐं हितां खां इंडिया जो बॉर्डर बि तमामु नज़दीक आहे। समुंड जे सैलाब हुजण करे बि हिते ज़मीन जेका आहे कतराठी नज़र अचे थी ऐं उन सां गॾु गॾु पाणी जर जो जेको उहो खारो आहे। रूपामाड़ी दो सुमरो ऐं चनेसर सुमरो जी मज़ार खां ॾखण ऐं ओभर तरफ़ हिकिड़ी मज़ार नज़र पई अचे। इहो असां हिते वेठल मुजावर खां पुछियोसीं, उन ॿुधायो त हीअ यूसुफ फ़क़ीर जी मज़ार आहे जेका हिन खां तमामु ॾखण तरफ़ परे आहे। हिन वक़्तु असांखे परे खां कुझु शयूं नज़र अचनि पियूं, हिन तरफ़ वञी रहिया आहियूं। सामीन तव्हां ही ॾिसी रहिया आहियो, हिते मुस्ततील नमूने सां हिकिड़ो चौदीवारी ठही पई आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो बुनियादी जेका आहे बुनियादु लॻो पियो आहे, बुनियादी सुरूं पियूं आहिनि हिते। पर हीअ छा आहे ऐं हिन जी हिस्ट्री छा आहे, हीअ छा ठहियलु हो, हिन जी कंहिंखे बि का बि कल कोन्हे। ऐं न वरी हिते कोई हाणे माण्हू कोई अचे थो, न कोई कंहिंजा मतिलबु रोड रस्तो वग़ैरह आहे। हिकिड़ी गाइब ऐं गुमसुम शइ साम्हूं बिल्कुलु ॾखण में चनेसर जी मज़ार ऐं इन जे साम्हूं बिल्कुलु सिधो उत्तर में दोदे सिमरे जी मज़ार। अॻिते हितां खां हीउ गेट मालूम थिए थो, का बि शइ ठहियलु आहे मगर हितां खां हिन जो गेट ठहियलु आहे। इहो अंदाज़न 7 खां 8 फुट जो ठहियलु आहे। ही समुंड जूं कुझु शयूं पियूं आहिनि जेके दादा दो समुद्र जो उर्स मुबारक
अंदाज़न 2009 खां मुसलसल सुमरा बिरादरी मल्हाए रही है। हिन वक़्तु सरदार सजाद हुसैन सुमरो साहिबु ॾाढो शानदार नमूने सां मल्हायो वञे पियो। ऐं बाक़ाइदे सां हिते सिंध जे 22 ज़िलनि जूं 22 कैंपूं लॻल आहिनि, जंहिंमें जेके बि ज़ाइरीन अचनि था, जेके बि माण्हू अचनि था, उहे पंहिंजो जेको आहे न सो राति जो वक़्तु या आराम वग़ैरह कैंपनि पंहिंजी कैंपनि में कनि था, पंहिंजी ज़िलनि जी कैंपनि में कनि था। ऐं उन खां पोइ हिते वॾो हाल ठहियलु आहे जंहिंमें अदबी कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं, राग रंग जी महफ़िल थिए थी, ऐं मकाला पढ़िया वञनि था, मुशाइरो थिए थो। हुन सां गॾो गॾु मिठाइयुनि जी बाज़ार आहे ऐं हिते ॿारनि जो झूलण सिस्टम आहे ॿारनि जे इंजॉय जे लाइ। ऐं पोइ रांदीगनि जा दुकान वग़ैरह आहिनि। शाम जे टाइम ते वरी मलाखड़ो बि थींदो आहे हिते। ॾाढो शानदार नमूने सां इहो मल्हायो पियो वञे। हीअ ॿारनि जे लाइ, ॿारनि जे इंजॉय जे लाइ झूला वग़ैरह लॻा पिया। बाज़ार पंहिंजी सुबुह तक़रीबन 8:30 थिया आहिनि, हुन जे लाइ फ़िलहाल अञा बाज़ार लॻी पई आहे। हीअ मिठाइयुनि जी बाज़ार ज़िक्र कयो त 22 ज़िलनि जो कैंप लॻल आहिनि। साम्हूं ई वरी वॾो हाल नज़र अचे। हिते पुलिस बि आहे मौजूदु, फायर ब्रिगेड जी गाॾी बि मौजूदु आहे। ऐं कैंपनि में मेडिकल कैंप लॻियल आहे जेको मरीज़नि जो इलाज वग़ैरह करे थी। ऐं साम्हूं ॾाढो ॾिसण जो नज़ारो जेको धरती जे शहीद थियो। हाणे असां उन जॻह ते वञी रहिया आहियूं जंहिंखे रूपा माड़ी सॾियो वञे थो, जेको अॼु सिर्फ़ु मिटी ऐं सिरनि जो ढेर थी वियो। इंतिहाई मुक़दस जॻह आहिनि ऐं हिते दोदो सुमरो जी हुकूमत हुई, एसपी भूंगर जी हुकूमत हुई। इहे पट आहिनि, इहे निशान मौजूदु आहिनि, परे परे ताईं माड़ी जा निशान आहिनि। हीउ जेको सिरनि जो ढेर नज़र अचे थो, पर अंदाज़न ईअं लॻे थो त हिते कई कमरा वग़ैरह ठहियल हुआ ऐं माड़ी वग़ैरह ठहियल हुई, जेका 700 साल गुज़रण खां पोइ हिन हालत में मौजूदु आहे। ऐं अॼु हिन जी जेकॾहिं वारसी हुजे हा त असीं भायूं था कुझु बहितर हुजे हा, पर हिते वारसी न थी सघी जल्दी ऐं ईअं मिटी ऐं सिरनि जो ढेर थी वियो आहे। हिन जे साम्हूं ओभर तरफ़ ॾाढा दोदो सुमरी जी मज़ार ऐं हिन खां थोरो ॾखण में ही उर्स मुबारक जो एतमाम कयो वियो आहे। हिन खां बिल्कुलु सिधो ॾखण में चनेसर जी मज़ार आहे, जेका आउं ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियां थो। हिते का सरसब्ज़ कान्हे, सिर्फ़ु ऋण ई ऋण मौजूदु आहे। हिन वक़्तु हिते गवर्नमेंट जी तरफ़ां 4 करोड़ रुपए जो ठीको मंज़ूर थियल आहे, जंहिंमें हिन जी 4 दीवारी आहे, जंहिंमें हिन में मुसाफ़िर खाना वग़ैरह ठहंदा ऐं हिनखे मरमत जो कमु कयो वेंदो। हुन जो कमु अञा जारी वसारी आहे, कुझु थियो आहे अञा कुझु थियणो आहे। ही कमरनि जा बुनियाद नज़र अचनि था।
ॾाढा दोदुस्मर जे मज़ार खां ओले ऐं उत्तर कुंड ते ये वरी भी हिकिड़ो मुस्ततिल नमूने सां कुझु चयो पियो आहे, बुनियादी सिरूं नज़र अचनि पियूं। ऐं हिते तव्हां ॾिसंदा बिल्कुलु बाक़ाइदे सां कमरनि जा बुनियाद रखियल आहे। विच वरी बि जेके सिरूं नज़र अचनि पियूं, इन मां अंदाज़ो इहो लॻे थो त हीअ कमरनि जा बुनियाद आहिनि। पर हिकिड़ी अजीब ॻाल्हि इहा आहे जो हीअ जेको बुनियाद नज़र अचे थो तव्हां, हिन जी वेकर तक़रीबन 5 फुट ताईं थींदी, ऐं हीअ जेके असां ॾिठा इन्हनि जी बि वेकर तक़रीबन 3.5 खां 4 फुट